प्रियालो सनी एक्शन कमेटी पारा मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल सनी उलमा काउंसिल पाकिस्तान शहीद मौलाना मसूद रहमान उस्मानी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रियालो जे अल फारूक चौक खां प्रेस क्लब प्रियालो ताईं एहतजाजी रैली कढी वई, जॾहिं त रैली जी अॻुवाण हाफ़िज़ ग़ुलाम अब्बास अलरो अला नवाज़ खरूस शरीफ़ुल्ला कुंदर ऐं ॿियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जुमेवार ॾींहुं इस्लामाबाद में सनी उलमा काउंसिल पाकिस्तान शहीद मौलाना मसूद रहमान कंहिं रैली खां वापसि घर तरफ़ अची रहिया हुआ त संदसि रस्ते में दहशतगर्दनि हथियारबंदनि फायरिंग करे सरेआम क़त्ल करे छॾियो, जंहिं ते हथियारबंदनि जी CCTV फुटेज मंज़र आम ते अची चुकी आहे त पुलिस हिन महिल ताईं कातिलनि ताईं नाहे पहुती। मुज़ाहिरीन वधीक चयो त जेकॾहिं फ़ौरी तौरु कातिलनि ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी अमल में न आई त असां पंहिंजे क़ाइदीन जे सॾ ते पूरे पाकिस्तान में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। ऐं ॿिए तरफ़ अॻुवाण चयो सालिया शाह बुखारी क़ब्रिस्तान जे कब्ज़े में क़ब्रूं मिस्मार ख़िलाफ़ हाई कोर्ट सखर बेंच में केस बि दाख़िल आहे। पोइ बाअसर क़ब्रिस्तान ते कब्ज़ो जो कमु जारी रखियो आहे, जॾहिं त AC किंगरी SHO प्रियालो टाउन कमेटी प्रियालो खे हाई कोर्ट पारां चयो वियो आहे त जेसीं ताईं कोर्ट में केस हलंदड़ आहे तेसीं ताईं कंहिं बि क़िस्म जो कब्ज़ो नाहे करणो। बाअसर हाई कोर्ट जे हुक्मनि जे भञकड़ी करे क़ब्रिस्तान सालिया शाह बुखारी ते कब्ज़ो करे रखियो आहे। अॻुवाणनि हाई कोर्ट सखर ऐं ॿियनि अदालतनि खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे क़ब्रिस्तान तां मुकमल कब्ज़ो हटाए क़ब्रुनि खे मिस्मार थियण खां बचायो वञे।